वडे वजीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वजीर सैयद नासिर शाह, सुहेल सियाल, मुकेश चावला, सेक्रेटरी PHA लायक अहमद ऐं सेक्रेटरी आबपाशी रफ़ीक बुरड़ो सां गॾु सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जो दौरो करे बरसाती पाणी जे निकाल वारनि कमनि जो जाइज़ो वरितो। सैयद मुराद अली शाह मलीर में मारवी ॻोठ जो दौरो कयो, जिते खेसि ॿुधायो वियो त खूही ॻोठ 22, दरसाणो छिनो खां 30, हसन पावर ॻोठ मां 56 माण्हुनि खे कढियो वियो आहे। वॾे वज़ीर कमिश्नर कराची खे हिदायत कई त फाथल माण्हुनि खे फौरी तौर कढियो वञे। हुन चयो त कराची में हिन साल रिकॉर्ड बरसाति थी आहे, बरसाती मौसम अञा ख़तमु नाहे थी, संदन नुमाइंदा रोडनि ते आहिनि, मींहुं सबबु थियल नुक़सान जो अज़ालो कयो वेंदो। सैयद मुराद अली शाह चयो त नए सूबे जो शोशो छॾींदड़नि वटि अवाम लाइ कुझु बि न आहे, अहिड़ा माण्हू रुगो अफ़रा तफ़री पकड़ींदा आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर विढ़ण लाइ तयारु न आहिनि, असां कोरोना ते वॾा वसीला ख़र्च कया, रेवेन्यू घटि जमा थियो आहे, वफ़ाक़ी हुकूमत जा पंहिंजा ऐं सूबनि जा पंहिंजा आइनी अख्तियार आहिनि। एक कुदरती आफत आती है, बरसात को आप रोक तो नहीं सकते, लेकिन जैसे ही बरसात खत्म हो जल्द से जल्द पानी को ड्रेन आउट करना और अपने लोगों के साथ खड़ा रहना, वो हम बिल्कुल रहे हैं। और इस तरीके से आज मैं जैसे निकला हूँ, इसलिए कि जो कोरोना का वबा फैली है उसमें हमारी काफ़ी रिसोर्सेज की हमारी जो रेवेन्यूज है वो कम हुए हैं। सिंध जे वॾे वज़ीर ठटे में बरसाति छटियल इलाइक़नि जो दौरो कयो, जिते डिप्टी कमिश्नर ऐं कमिश्नर हैदराबाद खेसि बरसाति जी सूरताल बाबति ब्रीफिंग ॾिनी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ठटे शहर जो दौरो कयो, जिते मुखिया रोड ऐं रस्ता साफ़ हुआ। वॾे वज़ीर PHA, PDMA ऐं ज़िले इंतज़ामिया जी कारकर्दगी जी वाखाण कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सैयद मुराद अली शाह चयो, चुमासे जी बरसातनि सबबु सॼो सूबो मुतासिर थियो आहे। 100 सालनि में एतिरी बरसाति न पई, ख़ुदा जो शुक्र आहे त हाणे बहितर आहे। ये बारिश 100 साल का रिकॉर्ड इसने तोड़ दिया है। इससे पहले 90 साल पहले जो रिकॉर्ड्स मौजूद है, इतनी बारिश कराची शहर में जहाँ पे रिकॉर्डिंग प्रॉपर होती है रही है नहीं हुई, और अगर वहाँ बारिश हुई तो बाकी जगहों पे भी इतनी ही बारिश हुई है। वॾे वज़ीर चयो त कोरोना वबा अञा ख़तमु नाहे थी, एहतियाती उपाउनि ते अमल कयो वञे। हर ॾुखे वक़्त में हू पंहिंजे माण्हुनि सां गॾु बीठा आहिनि। जंहिं बाद हू सिजावल जे दौरे ते रवानो थियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिजावल पहुची हैदराबाद कॉलोनी नागन मोरी जो दौरो कयो, जिते हुन माण्हुनि जूं शिकायतूं ॿुधियूं। सिंध जे वॾे वज़ीर इस्माइल गुरामाणी खे अलाह वारायो सिराई ॻोठ मां पाणी निकाल करण जी हिदायत कई। संदो चवणो हो त अवाम जा मसला फौरी तौर ते हल कया वञनि। वॾे वज़ीर सेक्रेटरी PHA खे हिदायत कई त निकाल लाइ घुरिबर मशीनरी फराहम कई वञे। सैयद मुराद अली शाह बदीन जे दौरे दौरान गुलाची जे 2 सिमनालनि जो दौरो कयो, जिते सूबाई वज़ीर इस्माइल राहू ऐं MPA ताज मोहम्मद मल्लाह संदसि आजियां कई। वॾे वज़ीर फ्रोली गोनी आउट फार ड्रेन जो दौरो कयो ऐं अमले खां ब्रीफिंग वरिती। सैयद मुराद अली शाह बदी खां पोइ थरपारकर ज़िले जे दौरे ते मिठी पहुतो, जिते इंतज़ामिया खेसि बरसाति बाद सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी। वॾे वज़ीर खे ॿुधायो वियो त लीपले में 509, मिठी में 459, नगर पाकर में 387, छाछरे में 267, डायली में 240 ऐं कलोई में 215 मिलीमीटर बरसाति रिकॉर्ड कई वई। सैयद मुराद अली शाह शहरनि खे हर मुमकिन सहूलियत फराहम करण जी हिदायत कई। वॾे वज़ीर टंडे मोहम्मद ख़ान ज़िले जो पिणु दौरो कयो, जिते खेसि बरसाति मुतासिर इलाइक़नि ऐं पाणी निकाल वारनि कमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। टंडे मोहम्मद ख़ान में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह होटल ते वेही माण्हुनि जा मसला ॿुधा।